हिन वीडियो में असां हिकु पकी सॉलिड फिगर खणंदासीं जेका भरियल हुजे, ठीकु आहे, ऐं उनजो वॉल्यूम मिक़दार कढंदासीं। हाणे असां हिकु सिलेंडर ठाहियूं था। अगरि टाइम बचियो त असां सरफेस एरिया ते बि कमु कंदासीं। हाणे असां हिकु सिलेंडर ठाहियूं था। सिलेंडर मथां गोल हूंदो आहे, उनजी का न का ऊचाई हाइट हूंदी आहे, ठीकु आहे, हेठां बि असांजो गोल हूंदो आहे। त असां हीअं सिलेंडर असां हिकिड़ो ठाहे छॾियोसीं। हाणे मिसाल कयो कि हिन सिलेंडर जी का न का हाइट ऊचाई हूंदी न, ठीकु आहे, कुझु न कुझु ऊचो हूंदो। यानी जेका ऊचाई आहे, हाइट आहे, हाइट चइजे ऊचाई खे, ठीकु आहे। इनखे असां जेका तसवुरु कयूं था, मिसाल इहा 8 सेंटीमीटर, यानी आई असांजी 8 सेंटीमीटर। हाणे इहो जॾहिं सिलेंडर छा हूंदो आहे, इन जो मथां छड़ो गोल हूंदो आहे। हाणे इन जो कुझु न गोल जो मथां रेडियस हूंदो, ऐं रेडियस असां मिसाल कयूं था, इन जो रेडियस जेको रिदास चइजे, नीम पत्थर चइजे, उहो आहे 4 सेंटीमीटर। हाणे इन सिलेंडर जो वॉल्यूम यानी मिक़दार केतिरो आहे, ठीकु आहे, वॉल्यूम केतिरो आहे। हाणे इनखे करण जो हिकिड़ो तरीक़ो इहो आहे कि असां जेको मथियों एरिया आहे, मथियों जो गोल आहे, ठीकु आहे, इन जो एरिया कढूं, सरफेस एरिया कढूं, यानी कि चइबो मथियां सिरे जी एराज़ी, ठीकु आहे, सरफेस एरिया कढूं, ऐं उहो ॾिसूं त उहो हेठि केतिरो थो वञे, केतिरो गहरो आहे। त उन जी हेठि जेका हाइट ईंदी, केतिरो गहरो आहे, ऊचाई ईंदी, उन सां असां उनखे ज़र्ब कराए छॾींदासीं। हाणे हे मथियों एरिया, मथां छिरियो एरिया चइबो आहे सरफेस एरिया, इहो असांखे कढणो आहे। हाणे ऊचाई सां ज़र्ब कराए छॾींदासीं त असांखे वॉल्यूम मिक़दार मिली वेंदो, ठीकु आहे। हाणे इहो सॼो हेठि सॼो हिक तरह जो गोल आहे न, त इन लाइ असां उन जी ऊचाई सां ज़र्ब कराए छॾींदासीं, असांखे सॼो जो सॼो वॉल्यूम मिली वेंदो, ठीकु आहे। हाणे पहिरियों त असां सभ खां पहिरियों इहो कढूं कि हे सरफेस एरिया कढिबो कीअं, इहो आहे छा, थींदो छा। हाणे हिन जी एराज़ी कीअं कढिबी, हिन जी एराज़ी ईअं ई थींदी कि असां कंहिं गोल जी एराज़ी कढूं। त हिन खे मथां बि ॾिसंदो तव्हांखे हिकिड़ो गोल नज़र ईंदो, जंहिंजी जेका रेडियस थींदो उहो थी वेंदो 4 सेंटीमीटर, ठीकु आहे। हाणे असांखे सर्कल जो जेको रेडियस आहे उहो इस्तेमालु करे असांखे एरिया ख़बर हूंदो आहे, एरिया हूंदो आहे असांजो पाए आर स्क्वायर। त पाए आर असांजो छा आहे, 4 सेंटीमीटर रेडियस, ठीकु आहे, उन जी जॻह ते 4 सेंटीमीटर स्क्वायर वञी कुवत 2। त जॾहिं हिन जो स्क्वायर कढंदो त 4 जो स्क्वायर थींदो 16, पाए खे ज़र्ब कराईंदासीं, सेंटीमीटर स्क्वायर थी वेंदो, ठीकु आहे। सेंटीमीटर जो बि असां स्क्वायर यूनिट जो बि स्क्वायर कंदा आहियूं एरिया में, ठीकु आहे। उन खां पोइ इहो असांखे मिली वई एराज़ी एरिया हिन मथे सर्कल जी। हाणे असां हिन खे हेठि जेका हाइट आहे, ऊचाई आहे, हिन सां ज़र्ब कराए छॾियो, एरिया थी वई असांजी 16 पाए सेंटीमीटर, सेंटीमीटर जो लिखो स्क्वायर, ठीकु आहे। सॼे खे स्क्वायर करे छॾींदासीं सेंटीमीटर खे, उनखे ज़र्ब ॾींदासीं। असांजी हाइट घणी आहे, 8 सेंटीमीटर ऊचाई, हिन खे हाइट 8 सेंटीमीटर सां ज़र्ब कराए छॾियो, असांखे वॉल्यूम मिक़दार मिली वेंदो। हाणे तव्हां हिनखे ज़र्ब कराए सघो था, तव्हां हिते एसोसिएटिव प्रॉपर्टी यानी संगत वारो कानून इस्तेमालु करे सघो था। त 8 खे 16 सां ज़र्ब कयो, पोइ पाए सां ज़र्ब करायो। जॾहिं 16 खे तव्हां 8 सां ज़र्ब कंदव त तव्हांखे जवाबु मिलंदो 128, ठीकु आहे। पोइ तव्हां हुनखे पाए सां ज़र्ब कराए छॾींदो, ठीकु आहे। त 128 पाए, ठीकु आहे, पाए सेंटीमीटर स्क्वायर आहे, ठीकु आहे, सेंटीमीटर बेस साॻियो हूंदो आहे त असां पावरूं एड करे छॾींदा आहियूं, जोड़ करे छॾींदा आहियूं, त सेंटीमीटर हे क्यूब थी वेंदो, या वरी चइजे 128 पाए क्यूबिक सेंटीमीटर। हाणे पाए ॾिसो, पाए त हिकु अंग हूंदो आहे न, ठीकु आहे, जंहिंजी वैल्यू हूंदी आहे 3.1415, इहो हलंदो रहंदो, रिपीट बि न थींदो। त तव्हांखे अगरि एक्ज़ैक्ट वैल्यू खपे, पकी वैल्यू खपे, त तव्हां 128 खे पाए सां ज़र्ब कराए छॾियो, कैलकुलेटर कढी करे तव्हां ज़र्ब कराईंदव, तव्हांखे तक़रीबन 400 जे वेझो वेझो को अंग मिलंदो, ठीकु आहे। त हाणे इहो तव्हांखे अंग मिली वेंदो, वॉल्यूम जो मिक़दार मिलंदो 400 सेंटीमीटर क्यूब। त अगरि तव्हां पाए जी वैल्यू उन जी जॻह ते रखो था, ठीकु आहे। त पाए जी वैल्यू असां इहो अजीब सो हिकिड़ो अंग हूंदो आहे, ठीकु आहे, पाए, इन करे असां आमतौर ते पाए इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे असां सरफेस एरिया कढूं, ठीकु आहे। सरफेस एरिया कढण लाइ ॾिसो, त असांखे सरफेस एरिया कढण लाइ हे पहिरियों मथियों गोल आहे हिकिड़ो, ठीकु, ठीकु आहे, ऐं उन खां पोइ हे हेठियों गोल आहे। हाणे असांखे हीअ हेठीं गोल जी बि एराज़ी ख़बर आहे, ठीकु आहे, छो जो हे मथियां गोल हेठियां गोल ॿई साॻिया आहिनि, इन जी एराज़ी असांखे ख़बर आहे, इहा असां कढी आया हुआसीं अॻु में। त हाणे सरफेस एरिया थी वेंदो, हिन ॿिन्ही जी एराज़ी असां पाण में जोड़ करे छॾींदासीं, या हिनखे ॿिनि सां ज़र्ब कराए छॾियूं, हिकिड़ी जी असांखे ख़बर आहे, उहा आहे 16 पाए सेंटीमीटर स्क्वायर। त असांखे ॿ गोल आहिनि, त ॿिनि जी गोलनि जी असां ॿिनि सां ज़र्ब कराए छॾींदासीं, ठीकु आहे। त असांखे ॿिनि सां ज़र्ब कराए छॾियो, 2 ज़रबिया 16 पाए सेंटीमीटर, यूनिट सां साॻियो रखंदासीं, सेंटीमीटर स्क्वायर, ठीकु आहे। बाक़ी असां वटि जेको हिसो बचियो, हे 2 गोलनि खां पोइ हे ॿई गोल थी विया, हे जाके विचों हिसो बचियो। हाणे इन खे सोचण जो तरीक़ो ईअं आहे, त हीअं सोचे सघो था कि इहो हिकिड़ो बोतल जो टिन आहे, केन आहे, ठीकु आहे। असां हुनखे हितां विच में हिकु लाइन ठाहियूं था, कटियूं था, ठीकु आहे। असां कटियूं था इनखे, पोइ इनखे सॼी साइडुनि मां असांखे खोलणो आहे पहिरियों त, ठीकु आहे। हाणे इन जॻह ते असां कटे ॾिनोसीं, पोइ हितां खां असां हिनखे खोलणु शुरू कयूं था हीअं, ऐं सॼो हिनखे खोले छॾियोसीं। ऐं जेका इन चौधारी जेका इहा बाउंड्री हूंदी आहे, ठीकु आहे, इनखे असां खोले छॾियोसीं। त इहे खोलण खां पोइ शीट कुझु हीअं नज़र ईंदी, ठीकु आहे। हितां खां कटे ॾिनो हुयोसीं, त इहा शीट, इहा लाइन लकीर असांजी हीअं थी वेंदी, ठीकु आहे। असांजे हे हीअं मथे वेंदो, ठीकु आहे, हे असांजो हिकिड़ो चौकुंडो यानी मुस्ततिल ठही वेंदो, रेक्टेंगल ठही वेंदो, ठीकु आहे। हाणे ॾिसो, हीअ जेका मथी असांखे हिन गुलाबी लाइन लकीर सां ज़ाहिर कयूं था, इहा हिन जी हाइट आहे, ठीकु आहे। इहे ॿई पासा कहिड़ा हुया असांजा, इहा हाइट हुई असांजी।
ये हाइट ऐं इन जी माप असांखे ख़बर आहे। ठीकु आहे, इहा हाइट आहे न जो असां हितां कटायोसीं। ठीकु आहे, इहा असांखे इहा माप ख़बर आहे। इहा घणी माप आहे असांजी 8 सेंटीमीटर आहे। ऐं ई ॾिसो हितां कटायोसीं ऐं इहा वापसि अची करे हिते ई घुमे पई, इन करे ॿई साइडूं 8 सेंटीमीटर ई थींदियूं। छो जो हितां कटायोसीं ऐं सॼो चौधारी मिली करे हिक ॿिए सां मिले पई न, इहे ॿई पॉइंटूं लाइनूं हिक ॿिए सां मिलनि पियूं। हाणे सवाल असांखे पाण खां पुछणो आहे त हे जेकी ॿई साइडूं आहिनि ॿी हे वारियूं, इन्हनि जी माप घणी थींदी, इहो मुफ़ासिलो केतिरो थींदो। त इहो मुफ़ासिलो उहो आहे जेको असां इन चौधारी इन सर्कल जे इन टिन जे घुमूं पिया। इहो जेको मुफ़ासिलो अगरि तव्हां गौर कंदव, इहो साॻी शइ हूंदी जेको हिन मथे गोल जो या हेठें गोल जो जेको सरकमफेरेंस हूंदो। ठीकु आहे, घेरो हूंदो। हाणे इन जो असांखे घेरो कढण जी असांखे फॉर्मूलो ख़बर आहे कि सरकमफेरेंस जेको हूंदो आहे कंहिं बि घेरे जो, उहो हूंदो आहे 2 पाए आर, 2 ज़रबिया पाए ज़रबिया आर। ठीकु आहे, आर असांजो हिते रेडियस आहे, त असां लिखंदासीं 2 ज़रबिया पाए, हाणे आर जी जॻह ते असां लिखी छॾींदासीं 4 सेंटीमीटर। ठीकु आहे, सरकमफेरेंस असांखे मिली वियो 8 पाए सेंटीमीटर। ठीकु आहे, हाणे चौधारी इहो ॻोल्हो, त हीअ जेका असांखे साइड मिली वई, इन जो मुफ़ासिलो असांखे ख़बर पइजी वियो। ठीकु आहे, इन जी माप असांखे ख़बर पइजी वई 8 पाए सेंटीमीटर। ठीकु आहे, हाणे जेको हाणे ही कहिड़ी जॻह, हीअ कहिड़ी शइ, इहा टोटल जेको साइड वारी जेका कवर थियल हो सिलेंडर कंहिं शीट सां। ठीकु आहे, उन जी माप ई हे ऊचो कुंडो ठाहे पियो। ठीकु आहे, मुस्ततील ठाहे पियो। हाणे इन जी जेका एराज़ी थींदी, इन जी एराज़ी थींदी 8 सेंटीमीटर ज़रबिया 8 पाए सेंटीमीटर। त इन्हनि खे पाण में ज़र्ब कराए छॾींदासीं, त 8 सेंटीमीटर ज़रबिया 8 पाए सेंटीमीटर। ठीकु आहे, त जॾहिं तव्हां हिनखे पाण में ज़र्ब कराईंदो त तव्हांजो जवाबु ईंदो 8 ज़रबिया 8 64 पाए सेंटीमीटर 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 स्क्वायर सेंटीमीटर स्क्वायर। हाणे असांखे टोटल सरफेस एरिया खपे, त टोटल सरफेस एरिया छा कंदासीं, मथे ॿिन्ही गोलनि जो एरिया जेको 2 ज़रबिया 16 पाए हुयो, ऐं इनखे हेठे जेको एरिया हुयो इनखे जोड़ करे छॾींदासीं। त हिन में जोड़ कंदासीं 64 पाए सेंटीमीटर स्क्वायर। हाणे बसि असांखे ॿिन्ही जो जोड़ करणो आहे, त असांखे टोटल सरफेस एरिया हिन सिलेंडर जो मिली वेंदो। ठीकु आहे, त हाणे 2 ज़रबिया 16 पाए थी वेंदो असां वटि 32 पाए सेंटीमीटर स्क्वायर। उन में जोड़ कंदासीं असां 64 पाए सेंटीमीटर स्क्वायर। ठीकु आहे, असां पंहिंजे पेज खे थोरो सॼे पासे ते खणी था वञूं, जॻह ते 32 पाए जोड़ 64 पाए सेंटीमीटर स्क्वायर। 32 ऐं 64 थी वेंदा आहिनि असां वटि 96। ठीकु आहे, 96 पाए सेंटीमीटर स्क्वायर। अगरि तव्हां पाए जी वैल्यू रखी करे हिन सां 96 सां ज़र्ब कराईंदो, तव्हांखे 300 खां थोरो घणो मथे मिलंदो, त तव्हां जवाबु अची वेंदो 300 पाए सेंटीमीटर। हाणे हिकु शइ ते गौर कयो कि असांखे सरफेस एरिया जेको मिलियल आहे 96 पाए, उहो सेंटीमीटर स्क्वायर में मिलियल आहे। छो जो असां सरफेस एरिया जेको आहे उहो एराज़ी कढूं था जेके टोटल कवर करे थो। त की असां इनखे ईअं लिखंदा आहियूं कि असां 2 डायमेंशन में माप कंदा आहियूं कि 1 बाय 1 जेको सेंटीमीटर जो जेको क्यूब आहे हिकिड़ो। ठीकु आहे, हिकु शइ ठहियल आहे चौकुंडो आहे। ठीकु आहे, इहो केतिरा हिन में फिट करे सघूं था। ठीकु आहे, हाणे जेको वॉल्यूम जो जेको आयो उन में असां ईअं कंदा आहियूं 1 बाय 1 जा जेके क्यूब आहिनि उहे घणा हिन टोटल सिलेंडर में असां फिट करे सघूं था। ठीकु आहे, इन करे वॉल्यूम ईंदो आहे सेंटीमीटर क्यूब में, एरिया ईंदो आहे सेंटीमीटर स्क्वायर में। उमेद आहे त तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी।